आहे हिक कॉमेडी शादी जंहिंजो मक़सद आहे तव्हांखे सिर्फ़ खिलाइण। त गंभीरता खे कयो टाटा बाय बाय ऐं शादीअ खे कयो इंजॉय। अॻियां पेश थी रही आहे हिक कलयुगी शादी जेकी सिर्फ़ हिक कॉमेडी शादी आहे। इनखे दिल ते सफ़ा न खणजो, सिर्फ़ कॉमेडी आहे, मौज कजो, खिलजो, मजो कजो। इनमें आर्टिफिशियल महाराज आर्टिफिशियल दिल ते खणण जी कोई ॻाल्हि कान्हे, बस मौज सां ॾिसो, एंजॉय कयो। तू ही रेडी एंट्री थी रही है, सभई हथ मथे कयो, ताड़ियूं वजाए, तव्हां भी इन एंट्री में शामिल थियो। डबल ओ हिक सो नजर पयो ओ असां हाणे कलजुगी वेदी चालू था कयूं। साईं हाणे वेदी चालू कयूं। अरे साईं तव्हां त पकोड़ा ई आयो, मां तव्हांखे ॾिठो आहे पकोड़ा विकणंदे। अब्बा इहो मुंहिंजो साइड बिजनेस आहे। कमाल आहे। ठीकु आहे साईं, आज्ञा आहे। हाणे असां कलजुगी वेदी शुरू था कयूं। सिचुएशन उहा ई आहे, हेॾां घोट कुंवार वेठा आहिनि, हेॾां घोट जो पीउ ऐं घोट मां, ऐं पुठियां हुननि जी कुंवार मां कुंवार पीउ। महिराज हथ में विञणी हूंदी आहे, सभिनि ॾिठी हूंदी, ॾिठी आहे की न? थोड़ा चांवर खणंदासीं ऐं गुल खणंदासीं। चङो, त हाणे वेदी पढ़ण जी आज्ञा आहे। आज्ञा है। चओ हरे राम। हरे राम। ओ मां, ओ दादी, मथे ते रह जो पलंग रख, वेदी थी शुरू थे। शादी आर्टिफिशियल तो लिफाफो असली तैयार रखजो, मूंखे ॾिजो घोट मां खे। चङो त पूज पंहिंजो। चओ हरे राम। हरे राम। ओम नमो भगवंते वासुदेवाय नमः। सतमणी रोटी। साईं पहिरों वेदी तो ॿुधायो घणे वारी वेद पढ़ाव, ईअं कीअं चालू कयां मां? महाराज साईं वेदीअ जा बि के अघ थींदा आहिनि छा? 1000 हिक वारी, 500 हिक वारी या 100 हिक वारी? अरे चङो महाराज 100 हिक वारी पढ़ो। ठीक आहे, असां 100 हिक वारी वेदी था पढ़ूं। हाणे वेदी पढ़ण जी आज्ञा है। आज्ञा है। चओ हरे राम। हरे राम। ओम नमो भगवंते वासुदेवाय नमः। सतमणी रोटी, नवमणी टिक्की, रात पहणी पिक्की, हथियालोवर स्त्री, सुहांजड़े जो साग, घोट कुंवार जो सुहाग ऐं भाग, असां जो 101 रुपया लाग। रखो साईं 101 रुपया। त अॻिते वधूं। अरे महाराज साईं सजी वेदी पूरी करे पोइ सजी रक़म हिक महिल वठजो, हाली उधर ते कम हलायो। अब्बा तुंहिंजे सीधे जे दुकान ते उधर घुरंदो आहियां त कुतन वांगुरु ॾाढ़ींदो आहीं, इन करे पंहिंजी वेदी बि रोकड़ ते अॻिते वधंदी। चई त अध में बंदि करियां, पोइ सॼी उमिरि लोड़ींदो वरितजांइ। हाणे महाराज बराबर वेदी पढ़ो। हा साईं हे आया, वधो कम अॻिते। चओ हरे राम। हरे राम। साईं हाणे रास था मटायूं। मेघ रास, सिंह रास, गप रास। साईं घोट खे कुल 18 ग्रह आहिनि, 12 कंध में, 6 पुठीअ में, ऐं कुंवार खे पेरनि में मंगल ऐं शंशर आहे, ऐं मेजाले में राहु केतु। कन्या जो सुभाव मिर्चन वांगुरु तेज आहे, इन करे सस खे सॼी उमिरि संदसि आज्ञा में हलणो पवंदो। सस किट पिट कंदी त नुंहुं निंड में निड़ीअ ते न ॾींदसि, असुल हमेशा लाइ हरिओम शांति। साईं हाणे रखो 101 रुपया। त गाॾी थोड़ी अॻिते वधायूं। साईं गाड़ी रोकियो न, वधायो, अॻिते वधायो, अॻिते वधायो। अब्बा गाॾीअ में को पेट्रोल डीजल न पवंदो त गाॾी वरी धूड़ ते अॻिते वधंदी। हे महाराज वधायो गाड़ी अॻिते।
ठीक है चो हरे राम हरे राम साईं हाणे घोट कुंवार जा नाला मटबा रखो साईं 200 रुपया तो बिनी जो नालो मटायो साईं 101 मां वरी सिधो 202 ते कॾहिं पहुची वियो अब्बा हिसाबन में को मागई जडो आई छा हिक जणे जी नालो मटाणी 101 रुपया तो बिन जणन जी 200 रुपया कान थिया अरे महाराज स्वामी ए वधायो गाड़ी अगते चंगो हाणे नाले मटाइण जी आज्ञा है आज्ञा है आज्ञा है चो हरे राम हरे राम ओम नमो भगवंते वासुदेवाय नमः घोट जो नालो खिंडू कुंवार जो नालो जूली कुंवार लगे मंडम घोट लगे कूली कुंवार लगे बिल्ली घोट लगे कुओ हींअर भली खिलो पो घर वनी रुओ साईं हाणे घोट पीए घोट माजा भी नाला मटना पवंदा रखो साईं 200 रुपया तो बिनी जो नालो मटायो महाराज ई सजे जंज मंज जा नाला मटे करे सजी देती लेती के हिते ही बुआरो ॾेई वेंदो छा पोइ असां वञी छा टिकाणनि में झांझ वॼायूं अब्बा शुभ मुहूर्त टरी वेंद त टिकाणो भी हथ कोन ईंद असल टपड़ई स्टेशन ते अरे महाराज साईं पिटी छो तो हे आया तुंहिंजा लाग जा 200 रुपया साईं बिन ॼणनि जी नाले मटाए हे साईं आया तव्हांजा 202 हाणे नाले मटाइण जी आज्ञा है आज्ञा है आज्ञा है चो हरे राम हरे राम चंगो त पूज पंहिंजो ओम नमो भगवंते वासुदेवाय नमः घोट पी जो नालो खूदड़ो घोट मां जो नालो खखर हाणे पारायो महाराज खे फारें जी का पखर वाह महाराज साईं वाह वाह घर में सुठो अंगोशो भी सुठो कोन पाए ऐं ते वेडीअ में फारेन जी पखर खपे वाह साईं वाह साईं तव्हांजी पखर वतो अॻिते चो हरे राम हरे राम वठंदड़ छुट्टो ॾींदड़ अड़ियो महाराज जो खीसो भरियो एनर माओ खे चढ़ियो बरो घोट मां जो वारो वरियो घोट पी जो अघ चढ़ियो मुंहिंजी दक्षिणा तरियो पो भली ॿुधी मरो वर खे वञी मिले वॾी ॾंद कढी खिले कुंवार जहिड़ी डांगी घोट जहिड़ो तओ मुंहिंजी दक्षिणा ॾई पो भली खॾ में पओ साईं रखो 101 रुपया त खॾ मां कढाओ भला अरे महाराज साईं पो खॾ में विधव छो 101 रुपयो दक्षिणा छॾण लाइ ॿियो छा लाइ अरे साईं हे साईं साईं अची कढो खॾ मां ॿाहिरि कुंवार जे कंध में किली घोट जे गिचीअ में पट्टो खुटो बिनी जो अट्टो अक निम जी पाड़ कुंवार कढंदी सभिनी मां साड़ फबुर जा छोड़ा भंजंदी सस जा गोडा सहुरे खे ॾई चिल्म रोज ॾिसंदी वेई फिल्म ॾेर खे ॾींदी डंभ नणान जा पटींदी खंभ पो भली करे रंभ सभु को खाईंदो खार महीने अंदर थींदी धार घोट कंदुसि सेवा तंहिंखे मोचड़नि जा ॾींदी मेवा रोज घुरंदी साड़ी कुटींदी कांध जी क्याड़ी ॾिबो कंदी ऊंधो दॿो कंदी गुल एॾो कंदी हुल जो थींदो हाउस फुल घोट कुंवार जा कल्याण अची कारज कुनो बाक़ी बचूं ऐं पूनो वेदी कयम पूरी दक्षिणा ॾियो समूरी त पुटा पंहिंजे घर ॾांहुं आयो लाल सभई चो झूले लाल सभिनि खे मिले 5 चकनि वारी हिकिड़ी कार खत्म टाटा गुड बाय शादीअ बहाने महाराज खसे वयो सभु ॾेती लेती हिते ई पूरी